वफ़ाक़ी हुकूमत माली साल 2026 ऐं 27 जी बजट में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में 17% वाध करे छॾी आहे। क़ौमी असैम्बलीअ में बजट पेश कंदे नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त BISP जी मजमूई बजट वधाए 838 अरब रुपया करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। हिन चयो त कफ़ालत प्रोग्राम जी कवरेज वधाए 1 करोड़ 20 लख ख़ानदान ताईं कई वई आहे। तालीमी स्कॉलरशिप प्रोग्राम जो दायरो बि वधायो वेंदो, जंहिंसां 92 लख ॿारनि खे तालीमी वज़ीफ़नि जो फ़ाइदो मिलंदो। मोहम्मद औरंगज़ेब मूजिबि वज़ीर आज़म पंहिंजो घर स्कीम लाइ बजट में 71 अरब रुपया मुख़्तसिस कया विया आहिनि। नाणे वारे वज़ीर जो चवणु आहे त मौजूदा बजट में दानिश स्कूल्स नेटवर्क लाइ लॻभॻि 22 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिविल सर्विसिस, इंसाफ़, पुलिस ऐं डिजिटल गवर्नेंस सुधारण लाइ गॾियल तौर ते 13 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे।